بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وأهل بيت الطيبين الطاهرين المعصومين. أما بعد. بسم الله الرحمن الرحيم. मोहतरम नाज़रीन, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजे गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़े में तहारत जे मौज़ू ते 6 दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ़्तगू मुज़ा पाणी जे बारे में आहे। अगर हिकु पाणी मुतलक हुयो, बाद में उन जे बारे में मालूम न थिए त मुज़ाफ़ जी हद ताईं पहुची वियो आहे या न, त उहो पाणी मुतलक पाणी ई सम्झियो वेंदो। यानी नजिस शइ खे पाक कंदो ऐं उन सां वुज़ू ऐं गुस्ल करण बि सही थींदो। ऐं जेकॾहिं पहिरियां मुज़ाफ़ हुयो, बाद में उन जे बारे में मालूम न थियो आया मुतलक पाणी जी हद ताईं पहुची वियो आहे या न, त उहो पाणी मुज़ाफ़ जे हुकुम में आहे, यानी नजिस शइ खे पाक न कंदो ऐं उन सां वुज़ू वग़ैरह करण बि बातिल आहे। ऐं ॿियो मसइलो आहे कि अहिड़ो पाणी आहे जंहिंजे बारे में ख़बर न आहे आया मुतलक आहे या मुज़ाफ़। जो पहिरियां जेका उन पहिरें मसइले में उन जी पहिरियां हक़ीक़त जी ख़बर हुई, यानी मुतलक हुयो, बाद में ॿिया शक कयूं, या मुज़ाफ़ हुयो, बाद में शक पिया कयूं आया मुज़ाफ़ वारी हद ख़तमु थी वई या न, पहिरियां आया मुतलक हुया, आया मुतलक वारे औसाफ़ ख़तमु थी विया या न। ही उहो मसइलो आहे, ख़ुदि पाणी जी ख़बर कान्हे आया मुतलक आहे या मुज़ाफ़, त उन जो छा हुकुम आहे, त इहो जेका अहिड़ो पाणी जेका आहे नजासत खे पाक न कंदो, यानी हिन सां नजासत खे पाक न कंदासीं ऐं हिन सां वुज़ू ऐं गुस्ल करण बि बातिल आहे। जीअं बि अहिड़े पाणी में अगरि निजासत किरी पवे, अगरि अहिड़े पाणी में जंहिंजे बारे में ख़बर न आया मुतलक आहे या मुज़ाफ़, उन पाणी में अगरि का नजासत किरी पवे, अगरि उहो पाणी कुर खां घटि हुजे त उन नजास किरण सां उहो पाणी नजिस थी थो वञे। अगरि जेकॾहिं कुर या कुर खां वधीक हुजे, अगरि अहिड़े पाणी में अगरि काई निजासत किरी पवे, एहतियात वाजिब जी बिना ते उहो बि नजिस आहे। छो जो असांखे जॻह ख़बर कान आया मुतलक आहे या मुज़ाफ़ आहे। इन जे बारे में जेका आहे, अगरि कुर जेतिरो हुजे या कुर खां वधीक हुजे, अगरि उन निजासत पवे, एहतियात वाजिब जी बिना ते उहो बि जेका आहे नजिस थी थो वञे। अहिड़े सां असां वुज़ू गुस्ल सां नथा करे सघूं ऐं का शइ खे बि पाक नथा करे सघूं। ऐं ॿियो पाणी जेको हुयो कलील पाणी। कलील पाणी, जॾहिं कलील पाणी कंहिं नजिस शइ ते किरे या नजिस शइ उन जे मथां किरे, त जेका आहे उहा जेका आहे पाणी जेको आहे नजिस थी थो वञे। यानी कलील पाणी सां अगरि निजास किरी पए या हीअ निजास जे मथां किरे, कलील पाणी नजिस थी थो वञे। अलबत्ता अगरि पाणी नजिस शइ ते ज़ोर सां किरे, त उन जो जेतिरो हिसो नजिस शइ सां मिलंदो, त उहो जेको हिसो नजिस थींदो, ऐं जेको नजासत सां जेको हिसो न मिलंदो, उहो जेको हिसो पाक रहंदो। जेकॾहिं ॿियो मसइलो आहे त जेकॾहिं कलील पाणी नजासत दूर करण लाइ नजिस शइ मथां जेका हिकु दफ़ा धोइण सां पाक नथी थिए, अगरि उन जे मथां हारियो वञे त जुदा थियण वारो जेको पाणी आहे उहो नजिस आहे। अहिड़ो सां अगरि कलील पाणी जेको आहे निजासत खे दूर करण खां बाद में कंहिं शइ खे पाक करण जे लाइ मथां हारियो वञे थो, उन जो पाणी निजासत खां उनजो जुदा थियण, उहो इतलात जी बिना ते उहो बि जेका आहे पाणी नजिस थी थो वञे। मतिलबु अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाइण थी। इंशाअल्लाह तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।